हिन वक़्त असां मौजूदु आहियूं हैदराबाद जे वहदत कॉलोनी वारे इलाइक़े में, जिते वॾे पुराणे ज़माने खां लॻल जेका गैस पाइपलाइन हुई, जंहिंखां पोइ इलाइक़े वासियुनि जी कोशिशुनि सां नई पाइपलाइन जेका मंज़ूर थी, पुराणी पाइपलाइन जेका हुई उहा बंदि कई वई, जंहिंखां पोइ नई जो कमु शुरू कयो वियो, जंहिंखे 9 महीना गुज़री चुका आहिनि। पर हिन वक़्त ताईं इलाइक़े वासी जेके आहिनि उहे गैस जी सहूलियत खां जेका महरूम आहिनि। इन सॼी सूरताल ते हितां जे इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। दाई असांजो इलाइक़ो अल शहबाज़ कॉलोनी आहे। 9 महीननि खां असां वटि गैस कोन्हे को। लाइन डैमेज थी वई आहे, वरी नई लाइन विझी विया आहिनि, उहा बि लीक लॻी पई आहे। पूरो सियारो असां काठियूं ॿारे असांजो लाह निकिरी विया आहिनि। 9 महीना थी विया आहिनि असांजी कॉलोनी में गैस कोन्हे। असां ॾाढा ॾुखिया आहियूं। असां सिलेंडर ॿारे थकी पिया। हिननि खे अपील आहे असांखे गैस ॾिनी वञे। असां वटि गैस न आहे। हाणे गैस जो न आहे त हाणे असां काठियूं ॿारियूं, जा मज़ूरी कयूं, जा असां जेको आहे पंहिंजे घर जो बचड़नि खे पंहिंजो खाराए कमाए। 2-3 दफ़ा लाइन में नची चेक करे विया आहिनि, सिर्फ़ु चेक ई करे विया आहिनि। उन्हनि खे ख़बर आहे त सिर्फ़ु चेक करणो, यूज़ न आहे करणी, हलाइणी कोन्हे। तमामु घणी इंतिहाई परेशान आहे। माण्हू ॾाढा दरपदर लॻा पिया आहिनि गैस जे हवाले सां। महांगाई एतिरी लॻी पई आहे जो माण्हू होटलिंग करण खां बि मजबूर लॻा पिया आहिनि, वञनि केॾांहुं। कंप्लेंट असां 2 दफ़ा खणी बि आहियूं हिते चनोज़ ऑफिस में बि, उते रिस्पॉन्स आहे कान। न कोई असांखां सिधो मुंहुं ते ॻाल्हाइनि था, बसि हा ठीकु आहे, ठेकेदार खे चयो आहे, जा अची वेंदा करे वठंदासीं, ऐं ते बसि रुॻो आसरनि में आहे। परेशानी ॾाढी आहे। सिलेंडर वठी ॾाढा थकी परेशान थी विया आहियूं। हिकु त महांगो थी वियो आहे, काठियूं आहिनि कोन, काठियूं बि महांगियूं आहिनि। हाणे पका घर नंढड़ा कचा, उनमें कीअं चुल्हा ॿारनि काठियुनि वारा। मायूं ॾाढियूं परेशान लॻियूं पियूं आहिनि। ॿार बचा बग़ैर नाश्ते जे वञनि पिया। सो हिन जे लाइ कुझु न कुझु हिन जो तदारुक थिए। गवर्नमेंट खे चवंदा हुआ कुर्ब कयो, गैस चालू कयो, वरी असां ग़रीबनि जो मसइलो हल कयो। सभु परेशान थी विया आहियूं। हिकु महांगाई जो दौर, ॿियो गैसूं बंदि, वञूं कारे। तक़रीबन 9 महीननि खां चकर रोज़ कटूं था ऐं रोज़ ऑफिसर GM वग़ैरह आसा ॾियनि था त जेको आहे गैस ॾियूं था पर ॾियण लाइ तयारु न आहिनि। जी बिल्कुलु, हिते इलाइक़े वासियुनि जी मां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हुननि जो चवणु आहे त 9 महीना गुज़री चुका आहिनि। हिन वक़्त ताईं जेका गैस जेका नई पाइपलाइन आहे, नओं प्रोजेक्ट आहे, उहो कमु जेको आहे मुकमल न थी सघियो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त नए जेको प्रोजेक्ट आहे उनखे मुकमल करे शहरनि खे जेका आहे इलाइक़े वासियुनि खे गैस जी फ़राहमी जेका आहे ॾिनी वञे, त जीअं हू सुख जो साह खणी सघनि। कैमरामैन नियाज़ मल्हार सां गॾु इमाम अली भलाई, KTN न्यूज़, हैदराबाद।